अस्सलाम वालेकुम दोस्तों। तव्हां भाइरनि जे लाइ मां ही तमामु महिनत करे वीडियो अपलोड कंदो आहियां। ही मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे। तव्हां सभिनी दोस्तनि ऐं ॾिसंदड़नि खे गुज़ारिश आहे त आउं हिकु तव्हांजो सिंधी भाउ आहियां। आउं हिकु शॉपकीपर आहियां। मुंहिंजो नालो वाजिद अली चन्ना आहे ऐं मां कंदो आहियां व्लॉगिंग। तव्हां सभिनी सिंधी भाइरनि खे गुज़ारिश आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब लाज़मी करियो त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे त मां तव्हांखे मज़ीद सुठा वीडियोज़ अपलोड करे ॾेखारियां। तव्हांखे रिस्पॉन्स ॾियणो पवंदो। हिकु सिंधी भाइर जी हैसियत सां तव्हांखे मुंहिंजी सपोर्ट लाज़मी करणी पवंदी त जीअं मां तमामु बहितरीनु वीडियोज़ अपलोड करे सघां ऐं तव्हां भाइरनि जी ख़िदमत में तमामु हिकु मुनफ़रद ऐं अलॻि स्टाइल वारा वीडियोज़ इंशाअल्लाह ताला अपलोड कंदुमि। त उमेद आहे त ही तव्हां मुंहिंजो दुकानु ॾिसी सघो था। उमेद आहे त तव्हां भाइर मुंहिंजी सपोर्ट लाज़मी कंदा। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।